जी शुरुआत कंदासीं इन ख़बर सां त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मीर ते क़ातिलाने हमले जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह IG खां रिपोर्ट पिणु तलब करे वरिती। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कयो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मीर ते क़ातिलाने हमले जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह IG खां रिपोर्ट तलब करे वरिती। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कयो। हीअ अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मीर ते क़ातिलाने हमले जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह IG खां रिपोर्ट तलब करे वरिती। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कयो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मीर ते क़ातिलाने हमले जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह IG खां रिपोर्ट पिणु तलब करे वरिती। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कयो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मीर ते क़ातिलाने हमले जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह IG खां रिपोर्ट पिणु तलब करे वरिती। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कयो।